सिंध जे मशहूर व मारूफ़ शहर उमरकोट जी तारीख़ जेतिरी क़दीम आहे, ओतिरो ई क़दीम हिते जो तारीख़ी क़िलो पिणु आहे, जंहिंजो तफ़सीली अहवाल अॼु जी हिन वीडियो में पेश करे रहिया आहियूं। उमरकोट जे क़िले मुतालिक़ के तारीख़दान लिखनि था त ही क़िलो राजा अमर सिंह ॿधायो, जंहिंजे नाले ते ही शहर अमरकोट सॾियो वियो। जॾहिं त किन जे नज़दीक ही उमर सूमरे ॿधायो ऐं संदुसि नाले पुठियां उमरकोट सॾिजण लॻो। जनाब हरीचंद साहिब तारीख़ रेगिस्तान में लिखनि था त उमरकोट न की उमर सूमरे ॿधायो आहे ऐं न की राजा अमर सिंह, बल्कि ही ॿिन्ही खां घणो आगाटो आहे। के मुअर्रिख़ लिखनि था त उमरकोट ऐं अमरकोट ॿ अलॻि अलॻि शहर हुआ, जेकी हिक ॿिए खां थोरो फ़ासिले ते हुआ, पर जदीद तहक़ीक़ मां इहा ॻाल्हि साबित नथी थिए। कुछ तारीख़दाननि मुताबिक़ 6वीं सदी जे आख़िरी ॾहाके में हिन शहर ते परमार राजाअनि जी हुकूमत हुई, जिन हिते ही शानदार क़िलो जोड़ायो। कुछ मुअर्रिख़ उमरकोट जे शहर खे महाराजा विक्रमाजीत पारां आबाद करायल पिणु ॿुधाइनि था। बहरहाल बयान कयल मुख़्तसर ॻाल्हियुनि मां उमरकोट शहर ऐं उते मौजूद क़िले जी क़दामत जो अंदाज़ो बख़ूबी लॻाए सघिजे थो। उमरकोट जो ही तारीख़ी क़िलो रेगिस्तान जे छेड़े ते आहे। हितां खां रेगिस्तानी भिटनि जो सिलसिलो शुरू थिए थो। क़दीम ज़माने में राजपूताना खां सिंध ईंदड़ काफ़िला उन्ही रस्ते ज़रिए ईंदा हुआ। ही क़िलो हिक ऊचे दड़े या भिट ते अॾियल आहे। ही क़िलो चौरस शक्ल जो आहे, जंहिंजी चइनी कुंडनि ते बुर्ज आहिनि, जिन ते चढ़ी आसपास जे पूरे इलाइक़े ते नज़र रखी सघिजे थी। हिन क़िले जूं ॿाहिरियूं भितूं किथे 10 फुट त किथे 14 फुट थुलियूं आहिनि, जिन ते 2 घोड़ा आराम सां डोड़ी सघनि था। क़िले जे भितियुनि जी तइमीर में सिरूं, मिट्टी ऐं चुन इस्तेमाल थियल आहे। क़िले जी ॿाहिरीं भित सां लॻ अॻे खायूं पिणु हुयूं, जिन जा हाणे निशान बि बाक़ी न बची सघिया आहिनि। हिन क़िले जो शाही दरवाज़ो आम क़िलनि वांगुरु वकड़ ते आहे, त जीअं दरवाज़ो भञण महल हाथियुनि ऐं प्यादल सिपाहियुनि खे रुकावट महसूस थिए। दरवाज़े जी हिफ़ाज़त लाइ ॿिन्ही पासनि खां 2 बुर्ज आहिनि। दरवाज़े जे मथां हिक पत्थर ते सूरजमुखी जे गुल जो क़दीम निशान ठहियल आहे। कुछ मुहक़िक़ लिखनि था त उहो निशान सूरजवंशी राजपूतनि जो आहे, जिन ही क़िलो ठहिरायो। कुछ जे नज़दीक उमर सूमरे जी मुंडी ते बि साॻे नमूने जो निशान हो। दरवाज़े मां अंदर दाख़िल थियण सां ॿिन्ही पासनि जी दीवारनि सां सिपाहियुनि जे वेहण लाइ ॾेढियूं ठहियल आहिनि, जिन मथां महराब ठहियल आहिनि।
हिन किले में साम्हूं विच ते वॾो बुर्ज आहे। ही बुर्ज कल्होड़ा दौर में किले जी मरम्मत दौरान तामीर करायो वियो। हिन बुर्ज ते चढ़ण लाइ वेकिरियूं सीढ़ियूं आहिनि। हिन बुर्ज जी ऊचाई ज़मीन खां लॻभॻि 32 फुट आहे। हिन बुर्ज ते कुझु तोपूं रखियल आहिनि जेकी अंग्रेज़ दौर में हेठियां खां खणी मथे रखियूं वियूं। हिते कुल 7 तोपूं रखियल आहिनि जिन मां हिकु तोप कल्होड़ा दौर जी आहे जेका ॿियनि तोपनि खां कुझु मुख़्तलिफ़ आहे। ही तोप मुहक़िक़नि मुताबिक़ 7 धातनि जी ठहियल आहे। हिन तोप जी नाली ते फारसी इबारत ई तोप सरकार खुदा यार ख़ान बहादुर अब्बासी 1160 उकरियल आहे। तोप जी नाली ते अमले मुस्तफ़ा पिणु उकरियल आहे। हिन तोप जी नाली ते हिंदी इबारत पिणु उकरियल आहे। चवनि था त कल्होड़नि ऐं मीरनि जे दौर में मस्कत ऐं ओमान जा अरब हिते तोपूं विकिणी वेंदा हुआ। कुझु तोपूं मक़ामी तरह बि ठहंदियूं हुयूं। मौजूदा वक़्त में कुझु नंढियूं तोपूं ऐं गोला म्यूज़ियम ॿाहिरियां बि रखियल आहिनि। विचें बुर्ज वेझो ई उमरकोट म्यूज़ियम जी पुराणी बिल्डिंग आहे जेका हाणे खस्ता हाल आहे। म्यूज़ियम खे हाणे नई बिल्डिंग में मुंतकिल कयो वियो आहे। विचें बुर्ज खां थोरो अॻिते हिकु अंग्रेज़ दौर जे डिप्टी कमिश्नर मिस्टर वाटसन जी तुर्बत आहे। ही तुर्बत सलीब जी शिकल जी आहे जंहिं जे मथां 8 थंभनि वारी छटी आहे। छटी जे अंदरें पासे ऐं तुर्बत जे ॿिन्ही पासे अंग्रेज़ी इबारतूं उकरियल आहिनि जिन मुताबिक़ डिप्टी कमिश्नर मिस्टर वाटसन 47 सालनि जी उमिरि में फेबरवरी 1894 में वफ़ात कई। अंग्रेज़ जी तुर्बत खां थोरो अॻिते किले जो उतरियों दरवाज़ो आहे जंहिं खां कुझु ओरियां हिकु लहवारो हौज़ ठहियल आहे जितां खां कोट मां बारिश जे पाणी जो गुज़रगाह ठहियल आहे। ही हौज़ लॻभॻि 15 फुट खन जो आहे। किले जे ॿियनि भितियुनि मां बि अलॻि अलॻि जॻहियुनि तां बारिश जे पाणी जा गुज़रगाह ठहियल आहिनि। शाही दरवाज़े खां अंदरि दाख़िल थींदे ई खाॿे पासे खां बरतानवी दौर जूं कुझु पुराणियूं इमारतूं मौजूद आहिनि जिन जी मौजूदा वक़्त में मरम्मत कई वई आहे। हिन इबारतनि में
तपेदार हाल, कलेक्टर ऑफिस, कोर्ट रूम ऐं जेल शामिल आहिनि। हिननि मां कुझु इमारतूं अंग्रेज़ दौर खां पहिरीं जूं मालूम थियनि थियूं, जिन खे अंग्रेज़ दौर में मरम्मत करे कतब आंदो वियो हो, ऐं हिननि इमारतनि जो शायदि बाद जे दौर में बि आफ़ीस तौरु इस्तेमालु थींदो रहियो आहे। किले अंदर मौजूद घणियूं क़दीमी इमारतूं ज़माने जे गर्दिशनि मां गुज़रंदे तबाह थी चुकियूं आहिनि। हीउ किलो काफ़ी अरसे ताईं घणी बेध्यानी जो शिकार रहियो आहे। बाद में हिन किले जी ॿीहर मरम्मत करे हिन जी हालत खे बहितर बणायो वियो आहे, पर अञा बि घणनि सुधारनि जी अशद ज़रूरत आहे।